सिंध यंग डॉक्टर्स एसोसिएशन सिंध में डॉक्टरनि जी टारगेट किलिंग ऐं अस्पतालनि में डॉक्टरनि ते तशद्दुद वारनि वाक़िअनि ते ॻणती ज़ाहिर कंदे चयो आहे त इंतिज़ामिया जी ज़िम्मेवारी आहे त अस्पतालनि में सिक्योरिटी खे वधाए कैमराउं नस्ब कराए वठे जंहिं सां मुनासिब वाक़िआ रिपोर्ट थी सघनि था। कराची में यंग डॉक्टर्स जे चेयरमैन डॉक्टर महबूब नूनारी, YDA सदर डॉक्टर रोशन चांडियो, वाइस प्रेसिडेंट डॉक्टर मेहरान शेर, डॉक्टर रशीफ़ लाखिर, डॉक्टर अमर तानिश ऐं ॿियनि गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त सिंध में डॉक्टरनि जी टारगेट किलिंग जा मौक़िआ वधी विया आहिनि। हिननि चयो त सिंध समेत मुख़्तलिफ़ अस्पतालनि जे इमरजेंसी में तशद्दुद जा वाक़िआ पेश अचनि था, जेकरे डॉक्टरनि में जिना ऐं सिविल अस्पताल सूरत हाल रहे थी। कराची में डॉक्टर सारंग मेमण जो क़त्ल थियो, हुन जे क़ातिल जी गिरफ़्तारी लाइ पुलिस कुझु बि नाहे कयो। हिन चयो त सिर्फ़ इंतिज़ामिया जी ग़फ़लत न पर रियासत जी बि नाकामी आहे। फीमेल डॉक्टरनि खे बेतशद्दुद जो निशानो बणायो वियो। अस्पतालनि में थींदड़ वाक़िअनि ते इंतिज़ामिया तरफ़ां बि कंहिं क़िस्म जो रद्द अमल नथो अचे।